Kami to single like Agnes. And make her go. Lal side. So you listen मस्त फकीर जी हरे जी को जिंद विसारण चाहे सचो सपूतो सिंध जो जितना भी मुझे नॉन सिंधी फ्रेंड्स लाइक फैंस हैं वो हमेशा ये चल रहा है आपके सिंधी लोग सब गोरे चिट्टे ही होते हैं ताकि भी अनुभव क्यों हो तो बिल्कुल सही अक्षर हिकड़े गाने में इन बारे में है सुहिना हूंदा सभी हज़ारे सुहिणन जा सोरेदार सिंधी पंहिंजे लाइ तारीफ़ कयो सुहिणा हूंदा सभी हज़ारे सुहिणन जा सरदार लख लहे थी दुनिया जा दिलदार हो लाल साईं लाल मुझी पत रख जई भला झूले लाल जिंदड़ी जा सेवण जा सिंधड़ी सखी शहबाज कलंदर
चेटीचंड मेले खे नचंदा आहियूं अॼु छा थियो वो आंटी तो रेलवे में सीट में पई नचे उते पुठियां में पई ॾिसां सीट में पिया वेठा नचनि अगरि सच सोचा अचो अॻियां अगरि सचमुच की तव्हांखे नचण जी दिलि आहे की तव्हां हितां आहियो त ऐं अगरि तव्हां बीह करे पंहिंजा पेर खणंदा त मूंखे अॼु लॻंदो त मुंहिंजे पप्पा जी अॼु कमी कोन आहे